Welcome to Synsoft Studio. This is Sal Chandio. So अॼु असांजो वीडियो जेको आहे उहो जीअं असां एरे सिखियोसीं डेटा स्ट्रक्चर में त उन में अॼु असां सिखंदासीं त इंसर्शन कीअं कंदासीं। मतिलबु असां इंसर्ट वैल्यू कीअं कंदासीं विद द हेल्प ऑफ प्रोग्रामिंग लैंग्वेज। बट असां जीअं ॾिसो आईडी असांजी खुलियल आहे C++ जी, त डेफिनेटली असां C++ में प्रोग्राम कंदासीं। त जीअं असां एरे में जीअं इंसर्शन कंदासीं त उहो असांजो जेको प्रोग्राम हूंदो उहो असां हिते स्टार्ट था कयूं। लेट इट स्टार्ट। असां स्टार्ट था कयूं पंहिंजे प्रोग्राम खे। अगर तव्हां न्यू आयो असांजे चैनल ते त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि सां शेयर कयो। लेट स्टार्ट था कयूं पंहिंजे वर्क खे। एश असां लिखंदासीं इंक्लूड एंड ॾींदासीं आयो स्ट्रीम। ठीक, उन खां पोइ ॾींदासीं असां यूज़िंग नेम स्पेस स्टूडेंट एंड ॾींदासीं इंटीजर मेन खां पोइ असां ॾींदासीं हेठ ऐं ॾींदासीं असां हिते ऐं उन खां पोइ ॾींदासीं इंटीजर एरे में असां ॾींदासीं 6 वैल्यू था ॾियूं मिसाल तौर एंड कामा ॾेई आई एंड एलिमेंट था ॾियूंसि। असां हिकु डिफाइन करे छॾियासीं असां छा वेरिएबल्स। हिकु एरे ॾिनो आहे जेको 6 लेंथ हूंदी हुनजी एंड आई एंड एलिमेंट असां हुनखे डिफरेंट ॿ इंटीजर ॿिया बि एक्सप्लेन करे छॾिया आहिनि। उन खां पोइ ॾींदासीं सी आउट खां पोइ ॾींदासीं असां एंटर 5 एरे एलिमेंट्स। ठीक, एलिमेंट्स ॾिनोसीं पोइ ॾींदासीं फॉर खां पोइ ॾियूंसि था असां आई बराबरि आहे 0 एंड आई लेस हुजे 5 जे एंड आई छा करे प्लस प्लस करण खां पोइ असां ॾींदासीं सी इन असांखे छा कराए एरे ऐं असांजो वैल्यू कंहिंसां काउंट करे आई जो। ठीक, उन खां पोइ ॾींदासीं असां डायरेक्टली हेठि अची वियासीं एंड असां ॾींदासीं मिसाल तौर एरे खे असां एक्सप्लेन कयोसीं ऐं असांजे सी आउट में ॿुधाए त जेको बि तव्हां आउटपुट ॾिनो आहे उहो असांखे हिते ॾेखारे। मिसाल तौर असांखे चवे थो एंटर एलिमेंट इंसर्ट कराए असांखे। सही आहे, इंसर्ट कराईंदासीं असां वैल्यू जेको बि आहे उहो असांजो हिते ख़ुदि ब ख़ुदि इंसर्ट थी वेंदो। ठीक, उन खां पोइ ॾींदासीं सी इन में असां ॾींदासीं एलिमेंट असांजो डायरेक्टली क्लोज थी वञे। मतिलबु उन खां पोइ एरे ॾींदासीं, एरे खां पोइ ॾींदासीं असां आई असांखे बराबरि कंहिंजे थी वञे एलिमेंट जे। मतिलबु जेको बि हुजे इनपुट ॾियूंसि असांखे उहो ॿुधाए ऐं उन खां पोइ ॾींदासीं सी आउट में असांखे छा ॾेखारे मिसाल तौर असांजे द न्यू एरे इज़। मतिलबु असांखे जेको न्यू एरे ॿुधाए उहो असांखे हिते ख़ुदि ब ख़ुदि ॿुधाए छॾे। ऐं लास्ट में ॾींदासीं असां इनखे एक्सप्लेन करण जे लाइ असां एरे एक्सप्लेन कंदासीं। एरे में असां आई इक्वल टू 0 एंड आई लेस हुजे 6 जे त आई छा करे प्लस करे ऐं उन खां पोइ असां ॾींदासीं काउंट करे सी आउट असांखे ॾेखारे छा एरे एंड एरे में असांखे आई खे फाइंड बि कराए एंड प्लस में असांखे हिते थोरी स्पेस बि जनरेट कराए ऐं सी आउट असां हुनखे जीअं हर वैल्यू खां पोइ असांखे एंटर ॾेखारे ऐं लास्ट में असां ॾींदासीं रिटर्न। ठीक आहे, रिटर्न ॾींदासीं, रिटर्न 0 कराए एंड असां लास्ट में करली ब्रेस जेका मथे स्टार्ट कईसीं उहा क्लोज कराईंदासीं। ठीक, असां हिनखे पहिरियां छा कंदासीं सेव कंदासीं। सेव था ॾियूंसि असां को बि ॾियूंसि था मिसाल तौर एरे डॉट CPP यानी कि C++। हाणे असां हिनखे रन था करायूंसि मिसाल तौर हिनखे रन था करायूंसि कंपाइल। हीअ तव्हां कंपाइल थी वियो। कंपाइल करण खां पोइ असां ॾींदासीं हिनखे रन था करायूंसि। हीअ असांजो वैल्यू। ठीक, असां छा कराईंदासीं हिनखे कंपाइल कराईंदासीं, हीअ रन था करायूंसि। अच्छा हिते असांजी हिनजी एरर आहे जेको असांखे हिनखे डायरेक्टली रन नथो कराए। हिनखे रन था करायूंसि एलिमेंट छाजे बराबरि थी वञे कंहिंजे एलिमेंट जे। ठीक, हाणे असां कंपाइल था करायूंसि। अच्छा ही डबल एरेज़ आहिनि, हिनखे असां डबल ख़तमु कंदासीं। हाणे रन कराईंदासीं, जिते बि एरर हूंदी कंपाइल थी वियो। हाणे असां हिनखे डायरेक्टली रन थी वेंदुसि। ठीक आहे, असां 5 एरे था ॾियूं 4 ॾिनोसीं
5 ॾिनोसीं, 6 ॾिनोसीं, 7 ॾिनोसीं, 8 ॾिनोसीं। हाणे इंसर्शन असां कयूंसि था मिसाल तौर 9, त असांजो जेको वैल्यू हूंदो हिते ॾिसोसि 9 वैल्यू अची वियुसि। असां हिनखे रन था करायूंसि, हीअ ॾिसो रन थी वियो। हाणे ॾिसो असां छा कंदासीं, वैल्यू 4 ॾिनोसीं, 5 ॾिनोसीं या 4 ॾिनोसीं, 5 ॾिनोसीं, 4 ॾिनोसीं। असां इंसर्शन था कयूंसि 12, ॾिसोसि वैल्यू हिते 12 अची वियुसि। हीअ असांजो हुयो सिर्फ़ु छा हुयो, एरे में असां एक्सप्लेन कयोसीं 6 वैल्यूज़ खे, 6 वैल्यूज़ खे असांजे आई बि ॾिनोसीं ऐं एलिमेंट अलॻि असां 2 वेरिएबल ॿिया बि एक्सप्लेन कयासीं इंटीजर वारा, ऐं उन खां पोइ असां हिनखे काउंट करायासीं 5 ताईं, जेको असांजो 6 वैल्यू आहे। पर 6 इन करणी आहे जेको असां एक्स्ट्रा वैल्यू इंसर्ट करायूं त उहो असां लाज़मी आहे त जॾहिं बि असां एरे इंसर्शन कराईंदासीं त हिकु वैल्यू असां एरे खे वधीक ॾेई छॾींदासीं, जीअं असां जिते वैल्यू इनपुट ॾेई सघूं त उहो असांजो इंसर्शन थी वञे। उहो असांजे बाय वैल्यू असां ॾेई छॾींदासीं, जेतिरो बि पोइ तव्हां हुते ॾेई सघोसि था। होप त असांजो हीअ वीडियो तव्हांखे प्रॉपर तरीक़े सां गाइडलाइन मिली वई हूंदी। थैंक यू फॉर वॉचिंग, कीप वॉचिंग अवर वीडियोज़।